जयराम जी की अॼु तारीख़ 27 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे एके में सग। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त एके में अथव सग। ॾिकी टिकी चौकी ॿारहो अचे, पर जे यको अचे त जयराम जी यके माना एके में अथव सग। कपिड़े खे ॾिसो, उन्हनि में डोरनि मेल मिलाप कयो आहे त उहो अव्हां खे ढकियो वेठो आहे। सर्दी गर्मीअ ऐं बरसाति खां बचायो वेठो अथव। ॿेड़ी हज़ारहा माण्हू थी पार करे, छो? छाकाणि त उते काठ जो मेल आहे। जयराम जी की रुदल रहो। हिकु संत जव ऐं कणक पे गॾिया। कंहिं चयुसि त ही छा था करियो? चे पोइ जुदा जुदा कंदसि। छो? मिड़ेई मन खे कम में रिंबाइणो आहे। जयराम जी की ईर्षा, द्वेष, काम, क्रोध ऐं बुरे संग ऐं बुरनि वीचारनि खे दूर रखो। जयराम जी की। काम, क्रोध, लोभ, झूठ निंदा, झूठ निंदा, इनते आप छड़ावो, इनते आप छड़ावो। काम, क्रोध, लोभ, झूठ निंदा, झूठ निंदा, इनते आप छड़ावो, इनते आप छड़ावो। काम, क्रोध, लोभ, झूठ निंदा, इनते आप छड़ावो, इनते आप छड़ावो। काम, क्रोध, लोभ, झूठ निंदा, झूठ निंदा, इनते आप छड़ावो, इनते आप छड़ावो। एह भीतर ते इनको डरो, एह भीतर ते इनको डरो, एह भीतर ते इनको डरो, एह भीतर ते इनको डरो। अपन निकट बुलावो, 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 अपन निकट बुलावो। काम, क्रोध, लोभ, झूठ निंदा, इनते आप छड़ावो, इनते आप छड़ावो।